महर ड्रिबाई जी अॻवानी में सवे माण्हुनि दादू जे म्यूनिसिपल पार्क खां रैली कढी सिंध में धारिया नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हणी नारेबाज़ी ऐं शहर जो गश्त कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे महर ड्रिबाई रियाज़ ख़ादिम चांडे ऐं ॿियनि चयो त सिंध में रहंदड़ धारनि ऐं पनाहगीरनि खे हाणे सिंध मां नेकाली ॾेई पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं मोकिलियो वञे। हुननि चयो त पनाहगीरनि लाइ कैंपियूं हूंदियूं आहिनि, पर हिते सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि में पनाहगीरनि खे घरनि में रहाए सिंध सां जुठ कई वई। संदन चवणु हो त पनाहगीरनि खे सिंध में रहाए सिंध जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। हुननि चयो त सिंध अमुन प्यार मोहबत ऐं औलाइनि जी धरती आहे, जिते धारनि अची दहशतगर्दी फैलाई आहे। दवा कोने, इलाज कोने, तालीम कोने, धारिया अहिड़ी सूरत में वेठा हुजनि, उन्हनि जे लाइ अॼु निकिता आहियूं। ख़ुदा जे वास्ते गंज थी वियो, हाणे अलाह जे वास्ते हिननि खे कढो त 35-35 लख बेरोज़गार रोज़ ई था लॻी सघनि। पनाहगीरनि लाइ कैंपूं हूंदियूं आहिनि, पर हुननि खे असांजे ॻोठनि शहरनि में आबाद डोमिसाइल पीआरसी जेको आहे धारियुनि खे ठाहिया ॾिना था वञनि, कार्ड धारियुनि खे ठाहिया ॾिना था वञनि ऐं लखनि जे तइदाद में हुननि जा NIC कार्ड इशू कया विया आहिनि, जेको असां सिंधियुनि जे हक़नि ते धारो आहे। असीं मुतालबो कयूं था उन्हनि जा शनाख्ती कार्ड रद्द करे उन्हनि खे वापसि कयो वञे। सिंध अॻे बुख बदाली बेरोज़गारी में मरे पई। अॻवाननि चयो त धारनि खे सिंध में डोमिसाइल ऐं कार्ड ठाहे ॾेई सिंध जे हक़नि ते धाड़ो हणी खे नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं सबबु सिंध जा लखे नौजवान बेरोज़गार आहिनि। हुननि चयो त 30 जून ते धारनि जो मुदो पूरो थी चुको आहे। हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते धारनि खे वापसि मोकिलियो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन शाहिद सुमरे सां वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।